उडेरो लाल जे ॻोठ अलाह बचायो कोसो जे रवासिन पारां ज़िले मटियारी इंतज़ामिया जी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि अब्दुल रज़ाक छुटो, सतार खोसो, वाहिद बख़्श खोसो ऐं ॿियनि मीडिया ॿुधाईंदे ॿुधायो आहे त ज़िले इंतज़ामिया मटियारी असांजी का बि वाह नाहे कई। हुननि चयो त गुज़िरियल बरसातुनि सबबि असां 8 महीननि खां दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि ॿुधायो त बरसाति सबबि ॻोठ जे स्कूल जो रस्तो पाणी में ॿुॾल आहे, जंहिं करे शागिर्द सख़्तु परेशान आहिनि। हुननि चयो त हल्की फुल्की बरसाति सबबि असां घरनि ताईं महदूद थी वञूं था ऐं ख़बर नाहे यूनियन काउंसिल लाइ ईंदड़ बजट किथे ख़र्च थी वञे थी। तालके मटियारी जी यूनियन काउंसिलनि खे लावारिस छॾे वियो आहे, जंहिं करे अवाम सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार आहे। हुननि वाहर करण जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।